आखिर तू समझी छो न तुझ जेकॾहिं तुंहिंजी शादी रासिया सां न थी त छा थींदो अम्मा? मूंखे आदि नशीनी न मिलंदी। अम्मा तुआरे न पीर अमजद खे पुटण औलाद आहे कोन। जेकॾहिं हाणे उहो चाहे बि न तॾहिं बि मूंखे आदि तां वेहण खां रोके नथो सघे। जो तो मां भी समझा थी ऐं आउं भी चाहियां थी तो तुंहिंजी शादी रासिया सां थिए। पुट मां अदा अमजद जो कंध झुकाइण थी चाहियां, इन्हे लाइ हर क़ीमत ॾियण लाइ तैयार आहियां। इतबार कंदे मुंहिंजे अंदर में उधमा आहिनि, उधमा हिकिड़ी ॼर आहे जेका मूंखे वकोड़े वेठी आहे ऐं आउं चवां थी त जल्दी अदा अमजद जो कंध झुके। तूं मुंहिंजी इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। पुट मुंहिंजे अंदर में जेको मच आहे न हिकु बाहि आहे जंहिंमें मां सड़ा पई। मां चवां थी त तुंहिंजी शादी उते थिए, तूं कुझु पंहिंजो पाण खे सुधार। तोखे पंहिंजी भेण जो मुस्तक़बिल नज़र नथो अचे, उहा बि वेठी आहे, उन जो त सोच न घटि में। पर तोखे का बि ॻणती कान्हे। मां कयां त कयां छा? बसि हिकिड़ी हुण तुण लॻी पई अथमि। वक़्तु आहे जो वारी वांगुरु हथनि मां निकिरी वियो आहे। ॾिस जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे न सुधारियो न तो यादि रख सभु कुझु ख़तमु थी वेंदो, सभु कुझु ख़तमु थी वेंदो, कुझु बि न बचंदो। तंहिंजे करे सम्झण जी कोशिश कर। ओहो मां ये तो अचायो थी परेशान थी। अॻ पोइ इहा हवेली मुंहिंजी आहे। हे बाप वो वक़्तु कॾहिं ईंदो जॾहिं शहनाज बीबी जो सॼी हवेली ते हुकुम हलंदो। उन्हें त मरी न मरे हा न, ख़ैर मरण बि बरहक़ आहे। न मरे हा ॾाढो सुठो, वो तो हुन सां सोचे सम्झे ही शादी कई। अम्मा 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 बाबू तुम्हारा हयात वयो मरी छली साना छोमो पर न से बाबे के भी वडी तकड़ हुई जो पंहिंजे पीउ खां बि अॻ में मरी वियो। हाणे हू त मरी वियो, हाणे पोइ उन लाइ इहा वावेला छाजी? सभु कुझु तुंहिंजे बाबे जे मरण खां पोइ ख़तमु थी वियो। ही बानियूं, ही ठठ, ही शाह ताज कुझु बि न आहे रहियो। अञा बि टाइम आहे, तूं पंहिंजो पाण खे सुधार।